अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अवांखे चऊं था भलीकार ऐं पंहिंजे प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त मौजूदा जेका मुल्क जी सूरत हाल आहे उन में मख़सूस जेको सीटुनि वारो केस आहे उन ते मुसलसल ॿुधणी हली रही आहे। सुप्रीम कोर्ट जी जेका आइनी बेंच आहे जंहिंजी क़यादत या उनजे सरबराही जस्टिस अमीनुद्दीन ख़ान साहब करे रहियो आहे, उहा डेली बेसिस ते उन केस जी ॿुधणी हलाए पई। सो अॼु जे प्रोग्राम में पाण उन ते ॻाल्हाईंदासीं। कल्ह बि पाण उन ते ॻाल्हायोसीं त उन केस जी अहमियत तमामु घणी आहे, छाकाणि त असीं ॾिसूं था तक़रीबन ही 80 सीटुनि जो मसइलो आहे ऐं जॾहिं 6वीं तरमीम जे हवाले सां तयारियूं थी रहियूं हुयूं उन दौरान गुज़िरियल साल यानी 12 जुलाई 2024 ते हिन जो फ़ैसिलो अची वियो हो ऐं उहे सीटूं ॾिनियूं वयूं हुयूं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे, जेका हिन केस में फ़रियादी बि कान हुई। सो असां ॾिठोसीं त 13 रुकनी जेका बेंच हुई जंहिंमें 8 जजनि तहरीक इंसाफ़ खे सीटूं ॾियण जो फ़ैसिलो ॿुधायो, जॾहिं त 5 जजनि उनजी मुखालफ़त कई हुई, उन्हनि इख़्तिलाफ़ी नोट बि लिखिया हुआ। सो उहो त थी वियो माज़ी जो किस्सो। हाणे जेको ही केस ॿीहर खां हले पियो, नज़रसानी जेके दरख़्वास्तूं दाख़िल थियूं आइनी बेंच में, उन में जेके रिमार्क्स साम्हूं आया उन जी तमामु घणी अहमियत आहे, जंहिंमें इहो ॿुधायो वियो आहे त सुन्नी इत्तेहाद काउंसिल जंहिं इलेक्शन में हिसो ई न वरितो, जंहिंजा पार्लियामेंट में माण्हू ई मौजूदु न हुआ, सो उन में ॿिया माण्हू कीअं शमूलियत अख़्तियार करे सघनि था या मख़सूस सीटूं उन्हनि खे कीअं ॾेई सघजनि थियूं। सो इहे त आहिनि रिमार्क्स। पर जेकॾहिं फ़ैसिलो अचे थो ऐं इहे जेके सीटूं आहिनि न तहरीक इंसाफ़ खे मिलनि थियूं न ई सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे मिलनि पियूं, त उहे सीटूं जीअं पहिरियां पाकिस्तान पीपल्स पार्टी, नवाज़ लीग, MQM, JUI वारनि खे मिलियूं हुयूं, छा इहे सीटूं वाक़ई उन्हनि खे मिली वेंदियूं? हिकिड़ो त वॾो इहो सुवालु आहे। ॿियो जेको वॾो सुवालु इहो आहे त जेकॾहिं इहे सीटूं त मख़सूस सीटूं त मुख़्तलिफ़ पार्टियुनि खे मिली थी वञनि, पोइ जेके तहरीक इंसाफ़ जा या जेके हींअर सुन्नी इत्तेहाद काउंसिल जा पाण खे नुमाइंदा सॾाइनि पिया था, जेके ऐवान में मौजूदु आहिनि, उहे कहिड़ी पार्टी जा मेंबर जेके आहिनि सो उहे तसवर कया वेंदा। जेकॾहिं सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे आला अदालत जेका आहे, आइनी बेंच जेका आहे, उहा पार्टी बणण जे लाइ तयार ई कोन्हे, छाकाणि त उन्हनि इलेक्शन में हिसो ई न वरितो हो। सो उन खां पोइ छा इहे माण्हू आज़ादु हैसियत में ई रहंदा या पंहिंजो को फॉरवर्ड ब्लॉग ठाहींदा या उन सां गॾोगॾु हू ॿियनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि में शमूलियत अख़्तियार कंदा? थींदो छा? उनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं। जेकॾहिं इहो सभु कुझु थिए थो त पोइ PTI जो फ्यूचर छा हूंदो इहो सम्झंदासीं। गॾोगॾु असीं ॾिसूं था त हिकु भेरो ॿीहर वरी ख़बरूं हलणु शुरू थियूं आहिनि, जीअं कुझु अर्सो पहिरियों ताईं हलियूं हुयूं त अमरीका मां को वफ़द आयल आहे, जेके पाकिस्तानी आहिनि, डॉक्टर बि आहिनि, उनमें के वॾा वापारी बि आहिनि ऐं उन्हनि जी कोशिशि आहे त ख़ान साहब खे रिलीफ फराहम करण जे हवाले सां हू पंहिंजो किरदारु अदा कनि ऐं बैकडोर डिप्लोमेसी जंहिंखे चइजे थी उहा हू कनि पिया। मुख़्तलिफ़ शख़्सियतनि सां दावाऊं आहिनि, इहे मीडिया जी हद ताईं त उन्हनि मुलाक़ातूं बि कयूं आहिनि ऐं हिन हफ़्ते उन्हनि जी कोशिशि आहे या उहे ख़्वाहिशमंद आहिनि त ख़ान साहब सां बि उन्हनि जी मुलाक़ात थी वञे। सो पंहिंजे प्रोग्राम में पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं थी जेके ॻुझे क़िस्म जूं सरगर्मियूं हलनि थियूं पियूं, उहे ख़ान साहब खे संदसि पार्टी खे केतिरो रिलीफ जेका आहे सो उहो फराहम करे सघंदियूं। सो उन ते ई पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी ऐं तर्जनिगार क़ुर्बान बलोच साहब जेके आहिनि उहे इस्लामाबाद वञा असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। बलोच साहब तमामु घणी महिरबानी। सभ खां पहिरियों त पाण जेकॾहिं सम्झणु चाहियूं हुई जेको मख़सूस सीटुनि वारो केस आहे, ॾिसूं पिया त नज़रसानी जेके दरख़्वास्तूं आहिनि उन्हनि ते रोज़ानी जे बुनियादनि ते आइनी बेंच ॿुधणी बि हलाए पई ऐं जेके रिमार्क्स साम्हूं आया आहिनि उन में इहो ॿुधायो वियो आहे त सुन्नी इत्तेहाद काउंसिल जेका इलेक्शन में जंहिं हिसो ई न वरितो, पार्लियामेंट में जंहिंजी नुमाइंदगी न हुई ऐं उनजे चेयरमैन बि आज़ादु हैसियत में इलेक्शन विढ़ियो, त पोइ उनखे मख़सूस सीटूं कीअं थियूं मिली सघनि? इहे त आहिनि रिमार्क्स। बहरहाल हतमी फ़ैसिलो ॾिसणो आहे छा हूंदो। अहमियत केतिरी पिया ॾिसो मौजूदा तनाज़ुर में हिन फ़ैसिले जी, छाकाणि त 80 जे लॻभॻि इहे सीटूं आहिनि ऐं जेकॾहिं इहे सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे नथियूं मिलनि, PTI खे बि नथियूं मिलनि, त पोइ छा इहे वरी वापसि पाण हिकिड़ो माना ईअं ॻाल्हायूं पिया मफ़रूज़ जे बुनियाद ते त वापसि पोइ पीपल्स पार्टी, नवाज़ लीग, JUI या जेके इत्तेहादी आहिनि हुकूमत जा उन में तक़सीम थींदियूं? कहिड़े पासे वञे पई सूरत हाल? जी वॾी महिरबानी। यकीन तौर ते सुप्रीम कोर्ट जी आइनी बेंच जो तव्हां हवालो बि ॾिनो ऐं उन जो जेके रिमार्क्स जो लुबाब हो उहो बि पंहिंजे नाज़रीन जे साम्हूं रखियो। इहे बिल्कुलु ईअं ई आहे जीअं तव्हां जी निशानदेही कयो पिया, पर मां हिन केस खे ॿिनि पॉइंट्सनि खे गॾु ॾिसां पियो, उन जा असर। हिकिड़ो त ही जेके मख़सूस सीटूं आहिनि उन हवाले सां जेके रिव्यू आहे उहा चीफ समात थिए पई, सुनवाई थिए पई ऐं रिमार्क्स बि असांजे साम्हूं आहिनि। ऐं ॿियो 9 मई जो केस उहो बि हाणे तेज़ी सां उनजी सुनवाई थिए पई।
जेके इस्लामाबाद में ॻाल्हियूं गर्दिश कनि पियूं उन में इन्हनि मामलनि खे गॾोगॾु ॾिठो पियो वञे या उन्हनि जो जे हवाले सां जेकी आहे हिकिड़ी राय साम्हूं अचे पई त बजट खां पोइ ताईं या थी सघे थो हिन केस जो फ़ैसिलो या कुझु अॻु पेशरफ़्त अॻु में थिए बाक़ी जेको नमो मए आहे उन जो पोइ थिए पर हिन जा जेके असर पवंदा उहे यकीनी तौर ते PTI ते पवंदा ऐं क़ौमी असेंबली में जेको सीटनि जी जोड़ जक आहे उन ते पवंदे ॾिसण में अचे पियो महसूस बि थिए पियो ऐं ॻाल्हियूं इन हवाले सां बि थियनि पियूं हाणे हिकिड़ो मफ़रूज़ो इहो आहे त जेको इमरान ख़ान सां कंहिं हद ताईं या PTI सां ॻाल्हियूं हलनि पियूं उन में जेके 9 मई वारो केस आहे उन हवाले सां इहो चयो पियो वञे त PTI खे या सम्झाइण जी कोशिशि कई पई वञे त जेकॾहिं हू कंहिं सुलह जे मरहले में इमरान ख़ान नथो अचे ऐं मामिलो जेको झेड़े वारो आहे या छिकतान वारो आहे या मौजूदु हुकूमत खे या तनक़ीद जो निशानो बणाए पियो या उनखे तस्लीम न करण वारो हिनजी जेका सोच आहे उनखे तब्दील नथो करे त पोइ उन जो असर 9 मई जे केसिस में ॾिसण में ईंदो ऐं उन में जेके नामज़द MNAs आहिनि इहो चयो पियो वञे त उहे तक़रीबन फारिग थी वेंदा ऐं उन्हनि जो अंग 30 खां मथे ॿुधायो पियो वञे सही हाणे जेकॾहिं इहो थिए थो त पोइ 30 सीटूं जेकॾहिं ख़ाली थियनि थियूं ऐं ॿियूं मख़सूस सीटूं त पोइ उन जेके सीटूं आहिनि 30 या 40 या जेको बि मफ़रूज़ो आहे जेकॾहिं उन्हनि ते ज़िमनी चूंडूं थियनि थियूं त बिल्कुलु क़ौमी असेंबली में जेका सीटिंग जी आहे अपोज़िशन ऐं हुकूमत जी जेका सीटुनि जी जोड़जक आहे उहा बिल्कुलु मुख़्तलिफ़ थी वेंदी ऐं उहे सीटूं कंहिंखे मिलनि थियूं केरु थो खटे उहो त पोइ जी ॻाल्हि आहे पर ॾिसण में इहो अचे पियो त शहबाज़ शरीफ़ जी हुकूमत ईंदड़ ॾींहंनि में वधीक मज़बूत थींदे ॾिसण में अचे पई पाक भात शिकतान खां पोइ जेका फील्ड मार्शल जो एज़ाज़ मिलियो आर्मी चीफ खे या उन जी पंहिंजी जेका पोज़ीशन हिकिड़ी स्टैंडिंग थी आहे या पाक फ़ौज जे पोयां जेका क़ौम बि रही आहे पाक भात शिकतान खां पोइ उन जी पोज़ीशन मज़बूत थी आहे उन सां गॾोगॾु वज़ीर शहबाज़ शरीफ़ जी मौजूदा हुकूमत जी बि पोज़ीशन मज़बूत थी वई आहे छो त करे ॿिन्ही सूरतनि में ॾिसण में अचे पियो त इमरान ख़ान या उनजी जमात ईंदड़ ॾींहंनि में जेकॾहिं का ठाह नथो थिए त उहा लूज़िंग वारी उन साइड ते हूंदा मुश्किलातुनि में वाध थिए पई ऐं लूज़िंग वारी सूरत हाल अच्छा गॾोगॾु असीं ॾिसूं था न जेकॾहिं हाणे सुन्नी इतिहाद कौंसिल खे इहे सीटूं नथियूं मिलनि त ऐं चयो इहो वियो त उहा पार्टी जे इलेक्शन में हिसो ई न वरितो उनजा मेंबर कीअं था थी सघनि पोइ वॾो सुवाल कुर्बान साहिबु इहो बि थिए पियो त जेके माण्हू हाणे आहिनि PTI जा सॾाइनि था सुन्नी इतिहाद कौंसिल जा पोइ उहे बि त आज़ादु तस्वर कया वेंदा या उनजे हवाले सां छा हूंदो छाकाणि जेकॾहिं आज़ादु तस्वर थियनि था त जेको पार्टी ज़ाब्ता इख़लाक़ आहे उहो बि उन्हनि ते लागू न थींदो पोइ फॉरवर्ड ब्लॉक ठाहिनि या चाहिनि कंहिं पार्टी में शमूलियत अख़्तियार कनि त उहे नाइल बि न थी सघंदा वफ़ादारी तब्दीली थियण वारो कानून बि लागू न थींदो त मतिलबु पोइ त मुसलसल नज़र अचे पियो त PTI जे लाइ मुश्किलातूं ॼण त वधनि पियूं जी जी बिल्कुलु इहा बि हिकिड़ो माना हिकिड़े ॻाल्हियूं त इहे बि हलनि पियूं जेके माण्हू अपोज़िशन में या PTI जी शक्ल में हींअर वेठा आहिनि उन में कोई 30-40 माण्हुनि जो जेको टोलो आहे उहे कंहिं बि रज़ामंदी ते ठाह करण लाइ तयारु आहिनि ऐं उहे इन हवाले सां लिखी ॾियण लाइ बि तयारु आहिनि त हू कंहिं बि हुकूमत मुखालिफ़ जदोजहद में झेड़े में PTI सां गॾु न बीहंदा बहरहाल इन शर्त ते त उन्हनि जी जेका सीट आहे या उनजी जेका क़ौमी असेंबली जी हैसियत आहे उनखे न छेड़ियो वञे उनखे महफ़ूज़ कयो वञे उनखे प्रोटेक्ट कयो वञे त हू कंहिं बि अहिड़े छिकतान वारी सूरत हाल में या झेड़े वारी सूरत हाल में न पवंदा त इहो तनाज़ुर मामिलो इन सूरत हाल में बि हल थी सघे थो जंहिंजी निशानदेही तव्हां कयो पिया सही अच्छा सर उन सां गॾोगॾु हाणे वरी जेकॾहिं इहा सूरत हाल आहे असां ॾिसूं पिया त इहे जेके ॻाल्हियूं ख़ान साहिब सां थियण जे हवाले सां उहे ख़बरूं बि हलनि पियूं अंसार अब्बासी ॿिया जेके सहाफ़ी जेके मुसलसल दावा पिया कनि अॼु बि हिकिड़ी ख़बर दावा उन में कई वई आहे त हिकिड़ो को वफ़द आहे जेको पाकिस्तान आयल आहे पहिरियों बि अव्हांखे यादि हूंदो महीनो ॾेढ पहिरियों बि इहे ॻाल्हियूं थियूं हुयूं उनमें के वापारी बि आहिनि अमेरिका खां आयल डॉक्टर बि आहिनि ऐं उहे बैकडोर ओवरसीज़ जेके आहिनि जी 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 उहे के कोशिशूं कनि पिया था बैकडोर राब्तनि जूं ऐं ख़ान साहिब सां मिलण जूं या उन में लचक पैदा करण जे हवाले सां सो अव्हां बि उते ई रहो पिया गादी वारे शहर में इन्हनि ख़बरनि में केतिरी सदाकत आहे वाक़ई को अहिड़ो ग्रुप आहे जेको एक्टिव आहे ख़ान साहिब खे रिलीफ ॾियारण जे लाइ उहे बि एक्टिव आहिनि हिन जा पंहिंजा माण्हू बि एक्टिव आहिनि हिननि जूं भेणियूं बि एक्टिव आहिनि
माना CM जो गंडापुर आहे उहो बि एक्टिव आहे। अॼुकल्ह इहो सिलसिलो आहे त राति जो देरि ताईं मुलाक़ातूं हलनि थियूं, ॾींहं जो घटि, राति जो मुलाक़ातनि जो सिलसिलो वधीक वधी वियो आहे ऐं उहो देरि ताईं मुलाक़ातनि जा चोॿो हलनि थियूं, मुलाक़ातूं हलनि थियूं। ऐं इहा बि ॻाल्हि हले पई त इमरान ख़ान बि उन में बि काफ़ी लचक आहे, कोई हिकु ॿ पॉइंट्स आहिनि जंहिं तरह उहा न पियो हटे, उन में -1 वारो मरहलो आहे या मौजूदा जेको सेटअप आहे उनखे तस्लीम करण जे हवाले सां। बाक़ी खोड़ शयुनि ते उन में बि लचक मौजूदु आहे ऐं उनजे बाक़ी पार्टी जेका केडर आहे उन में बैरिस्टर गोहर आहे या ॿिया जेके माण्हू उन्हनि में त उन खां बि वधीक तमामु घणे हद ताईं लचक आहे। ऐं पाण में जेका पार्टी में क़यादत जो मसालो आहे उहो बि मौजूदु आहे, छो त हाणे सभु कोई ॾिसे पियो त मौजूदा हालतुनि में शहबाज शरीफ़ हुकूमत सां टकर खाइण, फ़ौज सां या फील्ड मार्शल सां टकर खाइण शायदि कंहिंजे मफ़ाद में कोन्हे। ऐं PTI में हाणे उहा स्ट्रीट पावर, उहा ताक़त बि न रही आहे त कंहिं जदोजहद जे ज़रिए, कंहिं रोडनि ते एहतिजाज जे ज़रिए कोई मुतालबा माणे सघजनि। त करे बहितर इहो आहे त ठाह वारो रस्तो अख़्तियार कजे। शायदि इहा ॻाल्हि हाणे इमरान ख़ान खे सम्झाइण जी कोशिश कई पई वञे ऐं जेके ही ओवरसीज़ जेके वफ़द जी तव्हां ॻाल्हि कयो पिया, बिल्कुलु इहे ॻाल्हियूं हलनि थियूं ऐं इहे ॻाल्हियूं हलनि थियूं त अॻिते हली इहो इम्कान आहे त इमरान ख़ान खे कुझु वधीक सहूलतूं ॾिनियूं वञनि जेल में, राय जे हवाले सां, गर्मी आहे एयर कंडीशन जे हवाले सां, ऐं उन खां पोइ उनजी भेणुनि खे जेका हाणे मुलाक़ातनि जी एक्सिस आहे, क़यादत खे मुलाक़ातनि जी एक्सिस आहे, उहा बि वधाई पई वञे। त इहे मामला निशानदेही कनि पिया त कुझु शयूं पेशरफ़ थिए पई। हाणे उहे उनजा नतीजा 100% कॾहिं था साम्हूं अचनि ऐं मां सम्झां थो त बजट खां पोइ कोई तवक़ा करे सघे थी त काफ़ी हदनि ताईं उहो हुकूमत इत्तेहादी कैबिनेट जे हवाले सां जेके इत्तेहादी धुरनि में मामला आहिनि उन्हनि में वधीक बहितरी जा इम्कान ॿुधण में अचनि पिया ऐं उन सां गॾु गॾु PTI सां बि कुझु शयुनि में पेशरफ़्त साम्हूं अची सघे थी। बिल्कुलु, पर सर इहे कोशिशूं त ज़ाहिर आहे जेके ॿाहिरि वेठा आहिनि उहे बि कनि था, ओवरसीज़ उहे बि कनि पिया, ख़ुदि उन्हनि जी पार्टी जे अंदरि बि खोड़ माण्हू आहिनि जेके ज़ाहिर आहे इहो चाहिनि था त किथे न किथे लचक ॾेखारियूं। पर ख़ान साहब जे तरफ़ां असीं ॾिसूं था जीअं पाण ज़िक्र कयो फील्ड मार्शल वारो जॾहिं उहिदो मिले थो आर्मी चीफ साहब खे, त जेके उन्हनि जा मौजूदा चेयरमैन आहिनि गोहर ख़ान साहब उहे मुबारक ॾियनि था ऐं ख़ान साहब उन ते तंज़ कनि था त इन खां सुठो उहिदो बादशाही जो उहिदो रखी वठनि हा। त पोइ इहो तंज़ तनक़ीद जेकॾहिं इहो हले थी इन मां त लॻे थो लचक न आहे, जेकॾहिं लचक न हूंदी पोइ रिलीफ कीअं मिलंदो? ॿ शयूं आहिनि। अॻे हू अहिड़नि फ़ैसिलनि ते, अहिड़नि हुकूमती फ़ैसिलनि ते कॾहिं न कॾहिं कोई एहतिजाज जी ॻाल्हि ॾींदो हो, कोई स्ट्राइक जी ॻाल्हि ॾींदो हो, KPK में रोडनि ते अचण जी ॻाल्हि कंदो हो। पर हाणे तव्हां अरसे खां ॾिसो पिया त ॾिसंदा हूंदो त उहो अहिड़ी क़िस्म जी का बि एहतिजाज जी ॻाल्हि, कंहिं टकराव जी ॻाल्हि, को रोडनि ते माण्हुनि खे अचण जी ॻाल्हि न पियो थिए। बाक़ी फेसिंग लाइ थोरी घणी अहिड़ियूं शयूं ज़ाहिर आहे हिकिड़ो सियासी लीडर आहे उहो पंहिंजी फेसिंग लाइ कुझु शयूं त कंदो ऐं टोटल सरेंडर त मुमकिन न आहे। कुझु इन पोज़ीशन में हूंदो, इन कोशिश में हूंदो त कुझु ॾे वठि थिए, जीअं फेसिंग बि थिए ऐं अॻिते जे लाइ माहौल बि जेको माण्हू आहे वोटर आहे उनजो एतमाद बि बहाल रहे। सही। अच्छा, गॾोगॾु बलोच साहब मां खां इहो बि सम्झंदासीं त 2 ॾींहं पहिरीं असां ॾिठोसीं त अलीमा ख़ान साहिबा जॾहिं मुलाक़ात करे ॿाहिरि आई या अली ज़फ़र उन्हनि ॿुधायो त हाणे असां फ़ैसिलो कयो आहे त पार्टी जे अंदरि बि एहतसाब खे तेज़ कबो या जेके विकेट जे ॿिन्ही पासे खेॾनि था उन्हनि खे को शायदि पार्टी मां निकाली ईंदी या छा, इहे बि ख़बरूं हलियूं त उन्हनि जूं के लिस्टूं ठहियूं आहिनि। इन्हनि में केतिरी सदाकत आहे या इहो सिर्फ़ु उन्हनि खे वान पिया कनि त अवां सुधरी वञो, विकेट जे ॿिन्ही पासे न खेॾो, या वाक़ई को तहरीक इंसाफ़ जी क़यादत संजीदा आहे त अहिड़नि माण्हुनि खे को पार्टी मां निकाली ॾिजे? इहो इन तनाज़ुर में आहे जेको जीअं मां निशानदेही कई त 30-40 माण्हू आहिनि जेके इन केसिस में मुलविस आहिनि, उहे ठाह करण लाइ तयारु आहिनि, उहे लिखी ॾियण लाइ तयारु आहिनि। सो PTI जी कोशिशि आहे त दरबान दड़को करे उन्हनि खे रोकिजे अहिड़े अमल खां। पर मां सम्झां थो त मौजूदा हालतुनि में जॾहिं हाणे सुप्रीम कोर्ट मां अहिड़ा जेके रिमार्क्स अचनि पिया ऐं अहिड़े क़िस्म जो जेकॾहिं फ़ैसिलो अचे थो जंहिंमें जेके PTI जे माण्हुनि ते जेका पाबंदी आहे कंहिं जमात जी उहा नथी क़ाइमु रहे त पोइ त PTI बि अहिड़ी पोज़ीशन में कोन हूंदी
जो अहिड़ो फ़ैसिलो करे, को इंसाफ़ करे, कंहिंखे निकाली ॾिए या उन्हनि खे पार्टी मां ख़ारिज करे। सो तंहिं करे मां सम्झां थो त PTI जे लाइ बहितर इहो हूंदो त उहे अहिड़े कंहिं एक्सट्रीम खां वञण खां बहितर आहे त उहो माण्हुनि खे प्यार मोहबत सां पाण विहारे सघंदा। जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो अचे थो ऐं सीटूं इहो PTI जूं या जेके उनजी जमात आहे जेका उन जे हवाले सां उन ते को ठपो नथो लॻे, पोइ त समूरा मेंबर आज़ादु हूंदा ऐं उन्हनि ते जेका बि का बि पार्टी जी पाबंदी या इलेक्शन कमीशन जी पाबंदी लागू न थींदी त PTI पोइ कहिड़े मुंहं सां कहिड़े हैसियत सां उनजो हिसाब कंदी। सही। अच्छा सर, आख़िर में इन्ही तनाज़ुर में जेको ही विकेट जे ॿिन्ही पासे वारो इल्ज़ाम थो लॻे त असां ॾिठोसीं 6वीं तरमीम दौरान अहिड़ो इल्ज़ाम कुरैशी ख़ानदान ते बि लॻो, उनखां पोइ ज़ैन कुरैशी हुजे या मेहरबानो, ॿई असांखे एक्टिव नज़र कोन था अचनि। न त अॻे टॉक शोज़ में अची पार्टी जो दिफ़ा कंदा हुआ, उहे उन्हनि जो फ्यूचर कीअं था ॾिसो? शाहवंद कुरैशी साहिबु पाण या परवेज़ इलाही साहिबु जीअं आज़ादु थिया उनखां पोइ किथे आहिनि, को अतो पतो कोन्हे। उहे अव्हांखे लॻे पियो त फ्यूचर में ऐं अहिड़ा ॿिया बि खोड़ माण्हू आहिनि उहे PTI सां हूंदा, या जेके इहे फॉरवर्ड ब्लॉग या अलॻि धड़नि जूं ॻाल्हियूं थियनि पियूं ऐं ख़ान साहिबु लचक नथो ॾेखारे त पोइ इहे बि पंहिंजूं के अलॻि राहूं अख़्तियार कंदा? सियासत वॾी ज़ालिम शइ आहे, इक़्तिदार वॾी ज़ालिम शइ आहे। वक़्त सां गॾु माण्हू चङा भला माण्हू असां उन्हनि खे उॾामंदे ॾिठो, हिकिड़े पासे खां दरिया जे ॿिए कप ते वेंदे ॾिठो, इक़्तिदार में भयवार थींदे ॾिठो, पोइ वरी निकालियूं थींदे ॾिठियूं। तंहिं करे इन हवाले सां को दावा नथो करे सघिजे कंहिंजी ख़ानदान जे हवाले सां, कंहिंजे नाले जे हवाले सां। यकीनी तौर ते जेके PTI में कुझु माण्हुनि जी जेका गिरफ़्त क़यादत जी मज़बूत थी आहे, उन खां पोइ कुझु पुराणा माण्हू जेके आहिनि शायदि पोइ पासीरा ॾिसण में अचनि पिया, उन्हनि खे बि शायदि इहो निशानियूं ॾिसण में अचनि पियूं त मौजूदा हालतुनि में कुझु वणणो कोन्हे, त वधीक सख़्तियूं सहण खां बहितर आहे त साइड लाइन कजे। मां सम्झां थो त घणा ई माण्हू इन पॉलिसी ते बि गामज़न आहिनि हाणे। ठीकु आहे बलोच साहिबु, तमामु घणी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। ऐं सियासत जे हवाले सां हिकिड़ो इस्तेमालु थींदो आहे त ॾंड जा पखी, ऐं उहे ज़ाहिरा ॾिसंदा आहिनि त जॾहिं सूरत हाल जिते हू वेठा आहिनि उते मुनासिबु नाहे रही त पोइ उहो उॾामण में देरि नाहिनि कंदा। ऐं PTI जेका मुसलसल असीं ॾिसूं पिया त सख़्तियूं बर्दाश्त करे पई, ऐं उन सख़्तियुनि जे पुठियां बि घणे भाङे नज़र अचे पियो त उन्हनि जूं ग़लति हिकमत अमलियूं ई आहिनि, या उन्हनि जी पार्टी क़यादत जो रवैयो ई आहे, या उन्हनि जेका सोशल मीडिया विंग आहे उन्हनि जी जेका मुहिम साज़ी आहे उहा ई नज़र अचे पई, जंहिंजे करे मुसलसल उन्हनि जी सख़्तियुनि में वाध अचे पई। हिकिड़ा त उन्हनि अमली क़दम खयां, हिकिड़ा वरी जेके सोशल मीडिया ते उन्हनि जी मुहिम, उनखां पोइ ज़ाहिर इहे जेके ॾंड जा पखी आहिनि सदाईं जन जेके इक़्तिदार में रहिया आहिनि, उन्हनि फ़ाइदा वरिता आहिनि, उहे हाणे डिघे अरसे ताईं केतिरो ख़ान साहिब सां गॾु हली सघंदा, इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। ॾाढो मुश्किल थो नज़र अचे त उहे इक़्तिदार खां सवा रही सघनि ऐं ईअं मुश्किलातुनि खे फेस कनि। सो इन जे करे बि ॻाल्हियूं हलनि पियूं त को वॾे पैमाने ते फॉरवर्ड ब्लॉक जेको आहे उहो ठहे पियो, या खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेके हाणे PTI खे अलविदा करण जे हवाले सां सोचनि था पिया। सो उन ते ई पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं इन समूरी सूरत हाल खे वधीक सम्झण जी कोशिशि कंदासीं। पर मुख़्तसर ब्रेक खां पोइ, हीअं ब्रेक जो वक़्तु थिए पियो, ब्रेक ते वेंदासीं, वापसि ईंदासीं त पाण उन ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भली कार। ऐं हीअ जेका समूरी सूरत हाल आहे, सियासी सूरत हाल, मख़सूस सीटनि वारो केस, उनखे ई पाण वधीक सम्झण जी कोशिशि कंदासीं। सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज़िया निगार नदीम रज़ा साहब जेके आहिनि उहे हींअर सां टेलीफोन लाइन पे मौजूद आहिनि। नदीम रज़ा साहब, बहुत शुक्रिया सर, आपने हमारे लिए वक्त निकाला। किस तरह देखते हैं सर मौजूदा तनाजुर में जो मखसूस नशस्तों वाला केस है डेली बेसिस पर चल रहा है, और हमने देखा कि जब 26वीं तरमीम मंजूर होने जा रही थी तो 2/3 अक्सरियत जो थी हुकूमत और उनकी इत्तेहादियों की, वो ख़त्म करने के हवाले से ये 12 जुलाई 2024 को फैसला आया था। और अब ये जो रिमार्क्स आ रहे हैं कि सुन्नी इत्तेहाद कौंसिल ने तो इलेक्शन में हिस्सा ही नहीं लिया, उनके सरबराह ने भी आज़ाद हैसियत में इलेक्शन में हिस्सा लिया, तो उनको ये मखसूस नशस्तें नहीं मिल सकती। 80 के करीब ये नशस्तें हैं, अगर उनको नहीं मिलती तो आप क्या समझते हैं कि ये दोबारा नून लीग, पीपल्स पार्टी, JUI, MQM उनको मिलेंगी, और ये मिलती हैं तो फिर PTI की अपोजिशन किस तरह देखते हैं सर? पहले सबसे पहले तो ये बात कि ये जो इशू है ये इतना उलझा हुआ है जी। मेरे ख्याल में इसके बारे में तो शायद ही ना कोई सियासी जमात वाज़े तौर पे कुछ कह सकती है, क्योंकि आपके सामने है कितना वक्त गुजर चुका है
और ये मामला कई करवटें बदल चुका है, लेकिन अभी सीधा होने का नाम नहीं ले रहा। बिल्कुल। और मौजूदा सूरत हाल में तो मुझे तो किसी तौर नहीं लगता कि ये किसी मखसूस नशिस्तें जो हैं वो इनको दी जाएंगी, क्योंकि इसमें कॉम्प्लिकेशन बहुत ज़्यादा हैं। तो इसमें जो भी बात की जाएगी मेरे ख्याल में वो इफ एंड बट और जो कयास आराइयाँ हैं उसके ऊपर मबनी होगी। तो मैं इसमें कोई ख़ास वो कहना नहीं चाहता, क्योंकि कोई भी बात होगी वो इररेलेवेंट हो जाएगी और इसका रिजल्ट जो है, हाँ ये मैं अपने बड़े वसूख से कहूँगा कि इसका खातिर खा रिजल्ट जो है वो उस तरह से नहीं आएगा कि जिसपे जो अपोजिशन जो है नाम नहाद उसको कोई बेनिफिट पहुँचे, वो कोई हमें कहीं से रोशनी की किरण ऐसी दिखाई नहीं देती। ठीक, चलो ये तो हो गया जुडिशरी का मसला। तो हम अब आ जाते हैं पॉलिटिकल मामले पर ना। तो हम देखते हैं कि खान साहब के जो रिलीफ उनको दिलाने के लिए या उनके लिए कुछ कोशिशें चल रही हैं। एक मरतबा फिर से ये खबरें चल रही हैं कि कोई ओवरसीज पाकिस्तानियों का जो वफद है वो बड़ा एक्टिव है, उसमें ताजिर भी हैं, कुछ डॉक्टर भी हैं। पहले भी ये खबरें चली थी 1-2 माह पहले, अब दोबारा ये कहा जा रहा है कि वफद ओवरसीज का एक्टिव हो गया है। तो आपको ये एक्टिविटीज कैसी लगती है? इनमें कितनी सदाकत है? कोई रिलीफ मिल पाएगा खान साहब को, उनकी पार्टी को? बस देखें, ये तो एक काविशें हैं जो 2 माह पहले भी इस तरह की हुई थी। यूएस से एक बाअसर जो ताजिर बिरादरी है वो और डॉक्टर जो है वो भी बहुत वहाँ पे इन्फ्लुएंशियल हैं और बहरहाल पाकिस्तान में भी उनकी सुनी जाती है और वो भी हर कॉरिडोर में जो मुख्तदर हल्के हैं वो भी उनकी बात तवज्जो से सुनते हैं। लेकिन मामला जो इमरान खान का है वो अगर मैं उसको समअप करूँ तो वो ऐसी बंद गली में अपने आप को ला चुके हैं जहां से बाहर निकलना मैं नहीं समझता कि मुस्तकबिल करीब या बईद में कोई उसके आसार दिखाई दे रहे हैं। और ये सिर्फ ऐसे कह सकते हैं कि सरगर्मियां हैं अपने आप को मसरूफ रखने के लिए, इसके अलावा और कोई मैं इसका वो नहीं देखता। क्योंकि पहले भी आया था वक्त, उसका भी कोई रिजल्ट निकला। उसकी वजूहात ये हैं, भले ये दूसरा वक्त हो या इसके बाद मजीद वफूद आए, लेकिन जब तक इमरान खान अपनी हठधर्मी छोड़ेंगे नहीं, जो मुज़ाकरात का जो सिलसिला है उसको संजीदगी से लेंगे नहीं और जो पाकिस्तान में जो हक़ाइक़ हैं उसको तस्लीम नहीं करेंगे, उस तक किसी का भी कोई नतीजा निकल नहीं सकता। भले आंधी आए, तूफान आए या हालात बेहतर जाए, इमरान खान निकलने वाले नहीं है। और इसके जिम्मेदार कोई और नहीं है, वो खुद हैं कि इनके पास बड़ा अच्छा एक मौका आया था कि एक वो जो निशान 9 मई था जो पाकिस्तान की तारीख का जो तल्ख वो था, और एक था 10 मई। सही। तो अगर 9 मई को फरामोश करना था, उसको भुलाना था, उसके जख्म मुंतमिल करने थे, तो 10 मई वो मौका था, वो अपॉर्चुनिटी थी इमरान खान के पास। अगर वो वहां से इस तरफ आ जाते, 10 मई को हिमायत कर देते पाकिस्तान की फौज के साथ खड़े हो जाते, तो मैं समझता हूँ ये इनकी रिहाई का सब कुछ मुमकिन हो सकता था फिर। लेकिन वो उन्होंने उस वक्त भी फौज का साथ नहीं दिया, पाकिस्तान का साथ नहीं दिया। और जब वहां पे इनके सलामती के लिए इजलास तलब किया गया, उसका भी कभी हिमायत की, कभी बायकाट की, फिर उसको भी मशरूत कर दिया कि इमरान खान को पेरोल पे रिहाई दी जाए और तब हम इसकी हिमायत करेंगे। तो ये वो बातें हैं जो इमरान खान खुद अपने आप को बंद गली में लेके गए हैं। इसके लिए कोई भी आ जाए, देखिए माजी में वो तो छोड़े बाहर से आ रहे हैं, यहाँ पाकिस्तान में जो इनकी अपनी जमात के जो चेयरमैन हैं वो हैं, फिर बाकी जो केपी में पूरी गवर्नमेंट इनकी अपनी गवर्नमेंट बैठी हुई है। तो उन्होंने क्या कर लिया, हर दफा आप ही के प्रोग्राम में मैं बारहा कहा है, जब भी इन्होंने कई अजय तहरीक का ऐलान किया, आप मुझसे पूछते थे कि ये फाइनल कॉल है। मैंने कहा था कि ये भी कुछ भी नहीं कर सकेंगे, इसके बाद मजीद कॉल देंगे, उस वक्त जमा हासिल कुछ भी नहीं कर सकते। तो अभी भी वही सूरत हाल है, इनका किसी पे ट्रस्ट नहीं है। देखें, इन्होंने सबको इस्तेमाल कर लिया, जितने भी अपने पार्टी के रहनुमा थे, लीडरान थे, तो एक बात पे कायम नहीं रहते। लोग बोलते हैं ना कि सुबह कुछ बयान, शाम कुछ और रात कुछ नहीं। मैं इसमें एक और इजाफा करूंगा कि हर सांस के साथ इनमें तब्दीली आती है। जो बात कह चुके होते हैं वो फरामोश करे, तो ऐसे आप आगे नहीं बढ़ सकते। आप उस वक्त तक आगे बढ़ नहीं सकते कि जब तक आप हक़ाइक़ को तस्लीम नहीं करेंगे और जो भी ज़मीनी हक़ाइक़ हैं उसको देखें, उस पर फैसला करें, अपने लोगों पर
ट्रस्ट करें। और ऐसे मौके पे जब पाकिस्तान को जरूरत है, जब पाकिस्तान में आप यानी कि जो मुआशी सूरत-ए-हाल वो खराब थी और जो सरहदों पे सूरत-ए-हाल वो खराब थी, सियासी सूरत-ए-हाल को आपने मजीद खराब कर दिया, जहाँ के दिगर जो जमातें जितनी जमातें थी वो सारी एक प्लेटफॉर्म पे थी, मां सिवाय तहरीक इंसाफ के। तो आप खुद इंसाफ करें, ऐसे में कहां से फिर रिहाई मिल पाएगी कि आप तो फौज के खिलाफ बिलखुसूस आर्मी चीफ के खिलाफ आप बयान देने से आप बाहर नहीं आते। फिर जो आपके जो यूट्यूबर्स हैं बाहर बैठे हुए हैं, जो सोशल मीडिया एक्टिविस्ट हैं, वो बाहर नहीं आते। जब भी मुज़ाकरात की बात आती है तो वो गालम गलोच शुरू कर दी जाती है। तो इस तरह की जो चीजें हैं, तो ऐसे में मैं समझता हूँ कि जितने भी वफूद आ जाएं वो कुछ भी नहीं कर सकते, इमरान खान को बाहर नहीं ला सकते, क्योंकि इमरान खान खुद नहीं चाहते हैं। वो मालूम नहीं है कि वो किस यानी कि माहौल में रहना चाहते हैं, उनके जहन में क्या चीज है, क्या खाका है कि लोग उनको बाहर जेल से निकाल के लाएंगे और जो तख्त पे बिठा देंगे, फिर यही सदर होंगे और यही वज़ीर आज़म है, जो कुछ करेंगे वो यही करेंगे। तो हमने जो इनका माजी का जो तकरीबन 3.5 पौने 4 साल का जो गुजरा इक़्तिदार, वो भी सबके सामने है। तो सिर्फ बातें ही बातें थी, जो शेख चिल्ली होता है कि वो मुर्गी लूंगा, मुर्गी से बच्चे निकलेगा, फिर चूजे होंगे, फिर उससे मुर्गियां होंगी, उसके बाद फिर वनडे टूट जाते हैं। तो वो यही सूरत हाल इनके साथ थी। तो अभी भी यही हो रहा है। और फिर इमरान खान मुकाबला कैसे कर सकते हैं शहबाज शरीफ से और फील्ड मार्शल से, कैसे मुकाबला करेंगे? इनके दौर में भी आप देखें, जो इनके दौर में था, जो मकबूजा कश्मीर का हाल हुआ है, वो सब आपके सामने बिल्कुल। उस पर इन्होंने देखें, ये याद आ गई बात, उसके ऊपर देखें जब 2019 में जब ये वाक़या हुआ, जो डोनाल्ड ट्रंप से मुलाकात थी, तो वहाँ पे उसके मुलाकात के फिर यानी कि चंद रोज बाद 22 को मुलाकात थी, गालिबन 5 अगस्त को ये वाक़या हो गया था। सही। तो उसके बाद देखिए इन्होंने क्या किया था, यानी कि भारत को जवाब देने के बजाय इन्होंने पूरी कौम को मुजाहिरों पे लगा दिया था। अलामती मुजाहिरे जुमे को बाहर आधा घंटा, सही 12 बजे निकलेंगे। उस पहले मुजाहिरे में मैं भी गया था, वहां पे देखा जी, बस निकल कर आए, वो फोटो सेशन हुआ और चले गए। फिर बड़े बड़े क्लॉक लगा दिए गए थे, याद होगा आपको। और यहाँ पे कराची में भी लगा दिया गया था 2 तलवार पे, फिर इस्लामाबाद, सरीना और दीगर जगहों पे लगा दी, फिर वो क्लॉक भी हटा दिए गए हैं। तो क्या अगर खुदा न खासा मेरे मुंह में खाक, अगर इमरान खान अगर ये 7 मई को भी पाकिस्तान में होते, तो क्या 10 मई वाला वाकया जो पाकिस्तान ने मुंह तोड़ जवाब दिया मोदी को, क्या वो हो सकता था? क्या उस वक्त भी फिर कौम को मुजाहिरों पर लगा दिए? तो ऐसा नहीं है। अमली इक़दामात का वक्त है, ये बातों का वक्त नहीं है। इनको बाहर निकलना पड़ेगा, मुल्क का साथ देना पड़ेगा। और यही वजह थी भारत की जो हिम्मत हुई थी पाकिस्तान पे हमला करने की, वो यही थी कि मुल्क में सियासी इंतशार था। तो भी सिर्फ इनकी वजह से, जो एक और चीज देखिए, बदकिस्मती है इमरान खान की, जो इनको एक फेम मिला था पाकिस्तान के अंदर, वो जैसे भी हो, क्योंकि उसमें सबसे बड़ी वजह यही थी कि जो हमारी यूथ थी, सही, उनको इस पे लगा दिया था। और जो पाकिस्तान से बाहर जो लोग थे, वो ना जाने उनको सबको पहले ये पट्टी पढ़ाई गई कि ये सारे चोर हैं सियासतदान, वो ख्वाह पीपल्स पार्टी के हों, नून लीग के हों, और ये टीवी के जो मुख्तलिफ एंकर जो हैं आज वो दूसरी तरफ पहुंच चुके हैं। तो वो यही थे, इनको रोजाना चोर, डाकू, डकैत कहा करते थे, और अब वही है जो इनके खिलाफ कह रहे हैं। तो ये बात उनको समझना पड़ेगा। ये बयानियां इस तरह से नहीं बनाए जाते हैं, बयानिए काम से बनाए जाते हैं, अमली तौर पे। सिर्फ एक दूसरे को गिरा के आगे बढ़ना नहीं चाहिए, हमें अपने आप को सुधार के आगे बढ़ना चाहिए। प्रैक्टिकली कुछ काम करें कि लोग आपको परसू करें, फिर आपको जेल से लोग बाहर भी निकालेंगे अगर आपने कुछ किया होता है मुल्क कौम के लिए। सही। अच्छा, सारी आपकी जो बातें हैं नदीम रज़ा साहब, इनको अगर देखते हैं, अगर ये अब तक नहीं मतलब सीखते या लचक नहीं लाते, तो फिर हम देख रहे हैं जैसे मैंने पहले जिक्र किया, मखसूस नशस्तें भी चली जाती हैं, जो असेंबली में इनके मेंबर हैं उनको आज़ाद मेंबर तस्वर किया जाता है, पार्टी डिसिप्लिन उन पर लागू नहीं होता, वो फॉरवर्ड ब्लॉक बना दें या चाहे किसी और पार्टी में शामिल हो जाएं तो वो नाअहल भी नहीं होंगे। या ये भी कहा जा रहा है 9 मई का केस दोबारा से चल रहा है, उसमें उनके 20-25 जो मुंतखब नुमाइंदे हैं वो भी शामिल हैं। अगर उनको सजाएं आ जाती हैं तो फिर तो पीटीआई के हवाले से तो कोई गुंजाइश नजर नहीं आ रही, फिर तो पीटीआई पार्लियामेंट में, असेंबलियों में नजर ही नहीं आ रही। ये बात इनको समझ में आपके ख्याल में नहीं आ रही होगी? देखें, ये सब समझिए, सब मालूम है इनको कि हकायक जो हैं क्या आगे होने जा रहा है, इसका भी इनका इदराक है। लेकिन देखें, तहरीक इंसाफ जो है, पूरी पार्टी जो है, ये सिर्फ और सिर्फ सोशल मीडिया के बयानिए के ऊपर है। अगर मैं थोड़ा सा आपको
पीछे लेके जाऊं, तहरीक इंसाफ की गवर्नमेंट से पहले की बात अगर मैं करूं आपको, जब इन्होंने डी चौक पे धरना दिया था, पाकिस्तान की तारीख का तरीन धरना था, तो आप ईमानदारी से बताएं वो सिर्फ, और उसमें कितने लोग होते थे और वहां पे उस धरने में होता क्या था, सिवाय रात को हुल्लड़बाजी और फिर वो वहां पे म्यूजिक होता है, डीजे, ठीक है डीजे, और फिर कपड़े टांगे होते थे सुप्रीम कोर्ट की दीवारों के ऊपर, सारे के सारे ये होते थे मामला। तो वहां पे था क्या, और लोग कितने होते थे, महज चंद, यानी कि आप कल सैकड़ों में कह लें, मैं तो कहता हूँ चलें सैकड़ों में कह लें, चंद, ठीक है। तो उसमें क्या था, सिर्फ टीवी पर लाइव होता था, वो रात 11 बजे गालबन ये शुरू करते थे और कोई प्रोग्राम नहीं चलता था, और लाइव ट्रांसमिशन होती थी, याद होगा आपको, बिल्कुल 2014 बिल्कुल बुलेटिन भी 12 बजे का बुलेटिन भी खा जाते थे। तो आज अब ये कब से ये टीवी की स्क्रीन से बाहर हैं, तो कोई वो नहीं है। ये जंग से पहले, पाकिस्तान इंडिया की जंग से पहले इनका बाहर समाव ग्राफ इनका गिरना शुरू हो गया था और अब बिल्कुल खत्म हो गया। अच्छा, इस चीज का एतराफ इनके अपने बेटे ने भी किया है, जो वीलॉग उसको जब से उनको लेकर आए थे बेटे को कि वो अब कैंपेन चलाए वहां, तो उसने भी इस चीज का एतराफ किया कि उनके बाबा के सामने से कैमरे हटा लिए गए हैं। सही। तो अब इससे अंदाजा होता है कि इन्हें मालूम सब कुछ है। अब देखें, बात है ना, मरता क्या नहीं करता, ये उसी के मिज़दाक ये फड़फड़ा रहे हैं, कहीं से भी किसी तरह से कोई आवाज है। देखें, पहले इन्होंने नारा लगाया डोनाल्ड ट्रंप का कि ट्रंप आएगा, इमरान खान को निकालेगा। आज वही डोनाल्ड ट्रंप पाकिस्तान की मौजूदा हुकूमत, शहबाज शरीफ की हुकूमत की तारीफें कर रहा है, ठीक है। और एक वो दौर था कि जब वो कश्मीर का हुआ था, जो वाकया, जो उन्होंने जिस तरह से उसको कब्जा कर लिया, तो ये शाह कुरैशी थे, उनकी डिप्लोमेसी क्या थी, आज इसाकडार थे, उनकी डिप्लोमेसी आप देख लें। अगर मवाजना करें ना आप, जी बिल्कुल, तो इसी बुनियाद पे वो किया जाता है कि उन्होंने क्या किया है। वहां पे इन्होंने कौम को मुजाहरों पे लगा दिया, जहाँ जनरल आसिम मुनीर ने ठक चंद घंटों में कार्रवाई की और टोटल 88 घंटे में जंग खत्म हो गई, पाकिस्तान ने तारीखी फतह हासिल की, और जिसके बाद पूरा जो दुनिया है पाकिस्तान की तरफ देख रही है। पाकिस्तान के हथियारों की मांग बढ़ गई है, चाइना की बढ़ गई है, और जिसकी मांग गिरी है वो इमरान खान है और उनकी जमात है। जिस तरह से आज देखें ना, उनके जो सेक्रेटरी हैं शेख अकरम मुखाद गालिबन, उन्होंने जो प्रेस कॉन्फ्रेंस की थी, लंबी चौड़ी प्रेस कॉन्फ्रेंस की है कि 28 मई जो है वो किसी का नहीं, सबका है। तो भाई सबका है तो आप कहाँ छुपे हो, फिर बाहर निकलो ना, क्यों नहीं बयान देते हो? बिल्कुल, इसके चक्कर में आप 28 मई के, आपने जब पाकिस्तान फतह याब हुआ, जंग जीती थी, तो आपने कौन सी रैलियां निकाली, सही से बयानात दिए थे, कोई क्यों छोड़े? क्या इमरान खान को जेल से राई इसलिए दे दें कि वो कौम को बजट के खिलाफ निकाले? उनको खड़े, हमारे दोस्त है नसीम हैदर, उन्होंने भी बड़ा खूब इसके ऊपर कहा था कि इनको सिर्फ बाहर निकालो ताकि मुल्क के अंदर अफरा तफरी फैले और मुल्क में दोबारा से मुआशी सूरत-ए-हाल खराब हो। जो हमारी मईशत के जो पहिया था, जो रगड़ रगड़ के चलने के काबिल हुआ था, दोबारा उसको ब्रेक लग जाए। तो अगर यही सूरत-ए-हाल, तो मेरे ख्याल में फिर जो अमेरिका से जो वक्त आया हुआ है बिजनेसमैनों का, डॉक्टर्स का, और मेरे ख्याल में ताइफों का भी वक्त बुला लिया जाए बाहर से, क्योंकि ज्यादातर तो वही वहाँ पे होते थे डी चौक के ऊपर, तो फिर इमरान खान को छोड़ दें और मुल्क को दोबारा से वहीं लेके चले जाएं। ठीक, बहुत शुक्रिया नदीम रज़ा साहब, आपने हमारे लिए वक्त निकाला। नाज़रीन, नदीम रज़ा साहब जी राय अवांजे साम्हूं आहे, ऐं उहा ई ॻाल्हि त हाणे जेको ॻाल्हियुनि जो तत्व आहे त बका इहो ॿुधाए पियो न, PTI जी बका या उन्हनि जे बानी जी बका इन में आहे, त उनखे लचक ॾेखारणी पवंदी ऐं किथे न किथे कंप्रोमाइज़ करिणो पवंदो। उन्हनि जे लाइ कंप्रोमाइज़ जेकॾहिं हू कनि था त फ्यूचर में उन्हनि जा सियासी जेके रस्ता आहिनि उहे बि खुली सघनि था। उनजी पार्टी जो बि जेको हिकिड़ो दीवालो खणी चऊं त दिवालिया जंहिंखे उर्दू में चइबो आहे, त निकिरणु वञे पियो, उनखां बि हू बची सघे थी। पर ॾिसणो हूंदो आहे लचक केतिरी लेवल जी हू ॾेखारनि था, नथा ॾेखारनि, त पोइ जेको अंजाम आहे उहो त ज़ाहिर आहे हिकिड़ो नज़र अचे पियो थो। अॼु जो प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे, असांखे ॾींदा इजाज़त, हलनि के पाण।